ओ मुंहिंजा सोना मखदूम नूर अलैहि रहमत ॿुधो हूंदी हालनि शरीफ़नि वारो मदरसो बि होन बातनी मदरसो बि ज़ाहिरी मदरसो बि कोरी संदन ॻोठ जो थो पढ़े कोरी आहे हिकिड़ो सो संदन मदरसे में पढ़ंदो आहे उन मिटी कई का हेठों असांजे जोही तालके जे पासे न अंदर पाकनि खे सम्झाए छॾियो मखदूम साहब फिलाणे कोरी संग छिकायो आहे असांजो ख़ुताबी आहे जेको फिलाणे ॻोठ में न सो इहो जॾहिं पढ़णजी अचे त पोइ मूंखे ख़बर कजो जॾहिं शादी करे आयो उहो तॾहिं ख़बर कयूं पाकनि अंदरूं त साईं उहो तव्हांजो तालिब पढ़णजी आयो आहे पाण सां त चङो हाणे मुंहिंजे खट जा पेर न एॾई हुनजो घर आहे ॾखिणो मुंहिंजा पेर बि न एॾई मुंहिंजा पेर फिराए हेॾे उभर कयो भला छो हो त तव्हांजो ख़ुताबी आहे तव्हांजो मथां हुनजो हक़ कोन्हे तुंहिंजो हक़ आहे हुनजे मथां पाण सां त इन जो अदब नथा कयूं ओ हुनजे घरवारी जो छा अदब कयूं छो कि मां इहो ॻोठ में जंहिंजी ॻोठ जी इहा माई आहे उन में पढ़ण वियो हुउसि हिकिड़े बुज़ुर्ग वटि पोइ उते जो वियुसि त ॾिठुमि त हुन बुज़ुर्ग जा माइट आहिनि घणा पोइ मां चयो त इन्हनि माइटनि सभिनी जो मूंखां अदब न पुॼंदो पोइ मां उते सबक़ न वरितो पर इरादो त करे वियो हुउसि न हे माई उन ॻोठ जी आहे जंहिंमें मुंहिंजे इरादे जो उस्ताद आहे ॿुधा पहिरीं हेॾे कर मुस्लमान फैज़ वठण हूं वरी सुथरो आहे पर सच ॻाल्हि ॿुधाए उस्ताद असांखे ज़ाहिर जो इल्मु पढ़ायो पीउ मां असांखे ॼणियो रखियईं हिकिड़ो काठ जो हिकिड़ो बुंड खणी आई वई रखियईं उन काठ जे बुंड खे क़दुरु क़ीमत कोन हो पर जॾहिं कारीगर जा हथ लॻसि हुनखे ठाहे जोड़े ऐं हिकिड़ो तख़्त बणायईं त बादशाही तख़्त बणिजी पवे त पोइ उहो बादशाही तख़्त हज़ारनि न लखनि रुपयनि जो बि थींदो आहे मुंहिंजा सुहिणा पीउ मां ॼणियो हिकिड़ो काठ ठहियो उस्ताद पढ़ायो पर ज़ाहिरी हिन जो थियो सुहिणा पर सच ॻाल्हि ॿुधायां त सचो मुस्लमान करण वारो उहो मुर्शिद करीम आहे जंहिं ला इलाहा इल्लल्लाह जी तकलीफ़ कलब मथां शैतान खे कढियईं सीने में महबूब जो तख़्त विछरायईं रब करीम फरमाए त मूंखे आसमान ज़मीन न वापरायो मोमिन ॿारनि जे कलब जे अंदर में आउं समाइजी वियुसि मुर्शिद उस्ताद ऐं पीउ मां खां वधीक अदब जो हक़दार त मुर्शिद ऐं उस्ताद हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुक़ाबले में सम्झे थो त छा आहे न उस्ताद मुर्शिद सभई तॾहिं छा अदब कयूं जो महबूब सां निस्बत अथनि शहनशाह सां निस्बत अथनि ऐं मुंहिंजा सुहिणा जेकॾहिं उस्ताद जो ख़ुताबी थी करे बेअदब चे इल्म खां महरूम जेकॾहिं मुर्शिद जो मुरीद थी करे बेअदब चे त फैज़ खां जवाब अथसि जेकॾहिं पीउ जो पुट थी करे हुनजो बेअदब चे त हलाली जे ख़िताब मिलण खां जवाब आहे हरामिया जंहिं तां पीउ मां उस्ताद मुर्शिद सभु घुरजनि उन जे हुकुम जी इनहराफ़ी करे को बेअदबी करे ऐं हुनजे बरख़िलाफ़ वञे उहो वरी कहिड़ो उम्मती आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ो मुस्लमान आहे कंहिंजी दिलि चवंदी त मां पंहिंजे पीउ जे मथां गुफ़्तगाह करियां त मुंहिंजो पीउ खे इल्मु केतिरो हो को चवंदो त मुंहिंजे पीउ ते इहो गुफ़्तगो हले त तुंहिंजो पीउ जाहिल हो की न चङो हो की न अखलाक कहिड़ा हुअसि इहो गुफ़्तगो तव्हां मुंहिंजा कंहिंजी दिलि चवंदी अरे मुंहिंजा सुहिणा असांजे पीअनि में ऐब हूंदा असांजे उस्ताद बि अञा मासूम न आहिनि पर जीअं हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में रब करीम को ऐब ख़लक़ियो ई कोन्हे उन जे मथां को वेही गुफ़्तगो करे ऐं गुफ़्तगो हलाए त इहो असांजी दिलि सहंदी